अस्सलामुअलैकुम दोस्तों। मरकज़ी सदर साईं ग़ुलाम रसूल महर साहब जिन जी कॉल आई ऐं जिन्हनि जेको एक्सक्यूज़ बि कयो ऐं पंहिंजे जेको सो आहे जेको छोकिरो गॾु हूंदो आहे संदसि ड्राइवर आहे या गनमैन आहे जंहिं जेका असां हुन कमेंट्स में घटि वधि लिखियो हुयो ऐं घटि वधि चयो हुयो त जेका साम्हूं वीडियो रखी हुन खां पोइ जेको मुतालबो कयो त भाऊ एक्सक्यूज़ करे माफ़ी करे, पर शाबस आहे साईं ग़ुलाम रसूल महर साहब खे जेको पाण जेको वॾे थियण जो जेको सो मुज़ाहिरो कयो, पाण वॾो थी करे मूंखां एक्सक्यूज़ बि कयो ऐं मूंखे चयईं त बाबा इहो मुनासिबु कोन्हे, न को हुन सही कयो न को तो सही कयो, ग़लति ॿिन्ही कयो आहे, का अहिड़ी का शिकायत शिकवा हुजे त मूंसां ॻाल्हाए। पर मूं वरी जॾहिं वज़ाहत कई त मुंहिंजो साईं मुंहिंजी तनक़ीद सियासी हुई, ज़ाती कोन हुई। तव्हांजे हमरा ज़ाती तनक़ीद कई आहे, पर जेकर तव्हां सम्झो था त सियासी तनक़ीद बि न करणु घुरिजे त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर सियासी तनक़ीद करणु हर जेको सो पंहिंजे वर्कर जो हक़ु हूंदो आहे त बाबा ऐं पंहिंजे जेको सो पंहिंजे अॻुवाण खां सियासी तनक़ीद कई आहे। जमहूरियत जो हिकिड़ो हुस्न हूंदो आहे। जेकर असां पंहिंजे अॻुवाण खां ई जेको सो जे मथां तनक़ीद न कंदासीं, उनजी इस्लाह न कंदासीं, उनजे मथां जेको सो जेके पंहिंजा हू पंहिंजा ई फ़ैसिला कंदा वठंदा, उनखे डिक्टेटरशिप चइबो आहे। ख़ैर साईं जिन खे मान ॾींदे जेको आहे असीं साईं ग़ुलाम रसूल मूं पोस्टूं सभु हटाए छॾियूं आहिनि। हीअ पोस्ट जेका असां रखां पियो इन जी साईं ग़ुलाम रसूल महर जे करे ई रखां पियो। त साईं जन राति जो 12 बजे कॉल कई आहे मूंखे ऐं साईं जन चयो त बाबा तुंहिंजी दिलि आज़ारी थी आहे, त इहा जेका सा ॾुको ईंदड़ ॻाल्हि आहे ऐं साईं पाण जेको आहे जो तव्हां हुन सां ॻाल्हायां त जेको नालो आहे हुनजो सुठो नालो आहे। ख़ैर मूं त ब्लॉक करे बि छॾियो। ख़ैर दोस्तो जेको सो जेको थियो बहितर त न थियो, पर हीअ जमहूर जेको हुस्न आहे, जेकर तव्हां पंहिंजे अॻुवाण सां ॻाल्हाए त हीअ असां जेकर प्राइमरी जे अंदरि जेकर हीअ हुस्न आहे त असांजे मरकज़ी सदर ख़ुदि हिकिड़े वर्कर सां हिकिड़े उस्ताद सां ॻाल्हायो आहे त बाबा हीअ न थियणु घुरिजे आहे। अहिड़ी तनक़ीद अहिड़ी बर्दाश्त जेका आहे न हर कंहिं अॻुवाणनि में हुजणु घुरिजे। ॾिसूं था त जेको हीअ फेल्योर थियो आहे, जेको बि शइ थी आहे इहा फेल्योर जी तरफ़ इन जा वधीक जेके से पहलू आहिनि सुभाणे डिस्कस कंदासीं। राति जो काफ़ी टाइम थी वियो आहे, सो वधीक इनशाला इहो सुबुह जो डिस्कस कंदासीं इन शइ ते। फेल्योर छा हो, पॉज़िटिव छा हो, नेगेटिव छा, इहे शयूं सुभाणे डिस्कस कंदासीं।